नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़लौई में ख़बर ॾींदा हलूं त क़लौई तालुके जे ॻोठ बचल सोमरो में ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थियल ख़ानदान जी हिकु औरत ऐं हिकु ॿारड़ो फौत मिठी सिविल अस्पताल मां हैदराबाद रेफर कयल। गलान ज़ाल गुलाम रसूल ऐं 7 सालनि जी ॿारड़ी सोनिया धी अब्दुल रहीम सोमरो हैदराबाद पहुचंदे ई दम ॾेई छॾियो। मुतासिर ख़ानदान जा 6 मरीज़ मिठी सिविल अस्पताल में दाख़िल आहिनि। संदसि ज़िंदगियूं पिणु ख़तरे में। ॻोठ बचल सोमरो में बेहोश बाद उल्टी ऐं दस्तनि जे मुतासिरनि मरीज़नि जो अंग वधण लॻो आहे। 20 खां वधीक मरीज़ मुतासिर थिया आहिनि। डॉक्टरनि जूं टीमूं मुतासिर ॻोठ में न पहुतियूं आहिनि। का ज़हरीली शइ वापराइण सबबि हिकु ई ख़ानदान जे बेहोश थियण बाद सूरतहाल सॼे ॻोठ ॾांहुं वधण लॻियूं आहिनि। ॻोठ जा 20 खां वधीक मरीज़ मुतासिर थी चुका आहिनि। डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले संदसि ज़िंदगियूं बचाई वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।